टंडेजा में एग्रीकल्चर रिसर्च इदारे जे कचनि मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मन्ता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुलाज़िमनि जे तंज़ीम सारंगिया जे सॾ ते पघारुनि में वाधि, रिहाइशी क्वार्टरनि जी मरम्मत, इदारे में मुबैना करप्शन ऐं पंहिंजा नवाज़ जे ख़िलाफ़ काटन सेक्शन खां रैली कढी डायरेक्टर जनरल ऑफिस आॾो धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻवान शरीफ़ काठियो, महबूब ख़ासकेली, ममताज़ बलोच, दिलदार सोगी ऐं ॿियनि जो चवणु हो त इदारे में कमु कंदड़ कचनि मुलाज़िमनि जो पघारूं महांगाईअ जे मौजूदा दौर में इंतिहाई घटि आहिनि, जंहिं सबबि संदनि घरनि जो गुज़र सफ़र हलाइण ॾुखियो थी वियो आहे। अॻवाननि जो चवणु हो त सिंध सरकार वाज़े ऐलान कयो आहे त कचनि मुलाज़िमनि जे पघार 40,000 कई वञे, पर हिते मुलाज़िमनि खे 9,000 रुपया ॾिना पिया वञनि। हुननि चयो त इदारे में 30 साल कमु कंदड़ कचनि मुलाज़िमनि खे पको नथो कयो वञे, जेको वॾो ज़ुल्म आहे। मुज़ाहिरीन चयो आहे त इदारे जी रिहाइशी क्वार्टरनि जी हालत इंतिहाई ख़राब थी चुकी आहे, जिते बुनियादी सहूलतुनि जी खोट आहे ऐं केतिरानी क्वार्टरनि खे मरम्मत जी बि ज़रूरत आहे। रिहाइशी क्वार्टरनि जे मद में आयल रक़म करप्शन जे वर चढ़े थी। इंतज़ामिया जी मिलीभगत सां क्वार्टर्स में ॿाहिरां माण्हू विहारिया विया आहिनि। हुननि मुतालबो कंदे चयो आहे त नई भर्तियुनि में मेरिट खे अवलियत ॾिनी वञे ऐं रिटायर मुलाज़िमनि खे ॿीहर मुक़ररु करण वारी पॉलिसीअ ते नज़रसानी कई वञे।